4 ॾींहं गुज़रिया नबी से जे घर में पानी को सवा का शे न है। हदीस में जे तो मोता इमाम मालिक में रवायत है, नबी से घर आया, अम्मा आशा के फरमा हल इंदकी शई, आशा घर में खाना जिला का शे आहे। अम्मा आशा के मा इंदना शई से पानी को सवा घर में का शे न है। वरी बे ॾींहं ते साईं जन आया, फरमायूं हल इंदकी शई, आशा का शे खाइण जे लाइ आहे। अम्मा आशा के ला इंदना शई से पानी को सवा का शे न है। नबी से जे जिंदगी ते नजर कयो, रिज़्क़ जो कदुर कयो। असां जो हाल इहो आहे जो थोरो भाॼी में लूण मिर्च घटि वधा तवा बोग जी वटी हारियूं पिया, घर वारे जे मुंह ते पिया हणो त हीअ तो भाॼी ठाही आहे। मानी थोरी कच्ची पकी आहे तवा बि उछलायूं पिया। अल्लाह जे रिज़्क़ जो कदुर कयो। हिकिड़ो दोस्तो चई से फलाणे हमरा 5 माण्हुनि जी दावत कई, 2 लख ख़र्च कई। जी मानी बची पई ज़ाए थी, शादी हाल में केॾी मानी ज़ाए थी। मदरसन में मां मदरसे में तालिबन खे चवंदो आहियां बाबा रिज़्क़ जो कदुर कयो, गोश्त खाओ त हॾा जुदा कयो, उहो कुतनि जो खाधो, छीछड़ा जुदा कयो, ॿिलियुनि जो खाधो, मानीअ जा भोरा जेके कचा कन्ना आहिनि उहे जुदा कयो, का पाक जाइ ते रखो, पखी खाईंदा, नालनि में न उछलायो। किताबनि में अचे थो हिकिड़ी औरत हुई, मानीअ जो हिकिड़ो टुकड़ो हुयो, पंहिंजे पुट जी नंढड़े ॿार जी इस्तिंजा तहारत उन मानी जे टुकड़े सां करे उहो कंहिं सोराख में विझी छॾियईं। अहिड़ा हालात अची विया जो आहे माई बुख पई मरे, पछाड़ी में उहो ग़लाज़त वारो टुकड़ो रब हुनखे खारायो। रब ईअं बि कंदो अथव। 4 ॾींहं गुज़री विया, अल्लाह जे रसूल जे घर में पानी को सवा का शे न आहे। चौथे ॾींहं ते हज़रत उस्मान आयो। हदीस में अचे थो अम्मा आशा जो दरवाज़ो खड़काई। अम्मा आशा फरमा केरु? चई उस्मान। कीअं आयो? हज़रत उस्मान फरमा अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधायो। अम्मा आशा फरमा अॼु चौथों ॾींहुं थियो आहे, अहल बैत रसूल जे घर में पानी को सवा का शे न आहे। फबका उस्मान, हजरत उस्मान एडो रुनो, एडो रुनो, एडो रुनो, पाण खे चए पियो उस्मान ही तू छा कयो? तू कल छो न आहे? तू टियों ॾींहुं छो न आहे? छो तो एॾी देर कई? रोंदे रोंदे अचे घर पहुतो। अचण सां हिकिड़ो ॿकरो ज़िबह कयईं, उन जो गोश्त कटे करे घर वारनि खे ॾिनई त हिनखे भुञोसि। हिकिड़ी बोरी में जवन जो अटो विधई, सतू विधई, गिहु, माखी जी मशकीज़, सॼो उठ सामान सां भरियईं। हिकिड़ो ॿकरो सालिम बि खयईं। रोंदो रोंदो अचे अम्मा साईं जे दर ते पहुतो। अम्मा मूंखे ख़बर कान, ई देर थी वई, मूंखे माफ़ कजो। अल्लाहु अकबर। थोड़ी देर खां बाद साईं जन आया। अम्मा आशा के फरमा हल असब्ति शैया, आशा घर में का शइ पहुती आहे? अम्मा साईं अर्ज़ कयो हाओ साईं वेहो। हदीस में अचे थो साईं जन वेठा। अम्मा आशा वो भुगल गोश्त प्लेट में खणी हिकिड़ी जवन जी मानी साईं जन जे आॾो रखी। नबी साईं फरमायो आशा ही केरु खणी आयो? अम्मा आशा कैसे तव्हांजो न्याणो हज़रत उस्मान भुगल बकर भी खणी आयो, जवन जो अटो भी खणी आयो, सत्तू भी खणी आयो, गिहु भी खणी आयो, माखी जी मशकीज़ भी खणी आयो, हिकिड़ो ॿकरो सालिम भी बीठो आहे। हदीस में अचे थो अम्मा आशा फरमाए थी साईं जन हिकिड़ो ई गिरह न खाधो। उन ई वक़्त में उथिया, मस्जिद नबी में आया, बरकातूं नफ़िल नमाज पढ़ी, रब खां दुआ घुरऊं अल्लाहुम्मा इन्नी रज़ीतु अन उस्मान वर्ज़अन, या अल्लाह मां मोहम्मद उस्मान को ॾाढो राज़ी हाँ, तू भी मुझे उस्मान को राज़ी थी। छा मक़ाम वींदा कयो ग़रीबनि वटि, पुछा कंदा कयो, ख़ुसूसन मोलनि वटि वींदा कयो।